बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला हबीबिहिल करीम अम्मा बाद। हज़रत इमामुल आरिफीन सैयदना व मुर्शिदना सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाहि तआला अलैहि जन पाण फरमायाऊं त अम्मड़ आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी बारगाह अक़दस में अर्ज़ कयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजा पेट अटे ॻोहण खां मानी पचाइण ताईं सबुरु नथा करे सघनि त जंहिं टाइम ते दज्जाल लईन ईंदो ऐं उन जाइ खां सवाइ उन वटां ई ताम मिलंदो, उन खां सवाइ ॿिए कंहिं बि जाइ ते ताम मिलणु ई मुश्किल थींदो त उन वक़्त में असांजो कहिड़ो हाल थींदो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन इरशाद फरमायो त उन टाइम ते अल्लाह सुब्हानहु व तआला जो ज़िक्र मोमिननि जे लाइ खाधे जी जाइ ते पूत साबित थींदो। अल्लाह तबारक व तआला असांखे ज़िक्र शरीफ़ जूं बरकतूं नसीब फरमाए। आमीन।